कड़ियो गंवर में स्कूल ऑफ लीडरशिप सेकेंडरी पारां तैलीमी सेमिनार ऐं साइंस एग्ज़िबिशन के हवाले से अल ज़ुहैब हॉल में एक शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। तैलीमी सेमिनार प्रोग्राम में शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि संस वालिदैन समेत इल्म सां चाह रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में शागिर्द ऐं शागिर्दियुनि पारां तक़रीरूं, टेबलोज़ ऐं खाका पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। प्रोग्राम में साइंस एग्ज़िबिशन के हवाले से आर्ट गैलरी क़ाइमु कई वई, जंहिंमें शागिर्दनि पारां ठाहियल मुख़्तलिफ़ मॉडल्स रखिया विया। गैलरी में रखियल मॉडल्स खे ॾिसी वालिदैन, उस्तादनि ऐं आयल माण्हुनि शागिर्दनि खे ख़ूब दाद ॾिनो। पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि में एवॉर्ड पिणु विरहाया विया। तैलीमी सेमिनार के मेहमान ख़ास लाड़ के मज़ामती शाइर हाफ़िज़ निज़ामाणी, सिंध के मज़ामती शाइर महर डिबाई, प्रोफेसर मोहम्मद तुफ़ैल चांडियो, डॉक्टर अनवर अली कुरैशी, डायरेक्टर ऑफ प्राइवेट स्कूल, शाइर आकाश टिखड़ाई, ख़ादम हुसैन टालपुर समेत नाले वारनि तैलीमी माहिरनि शिरकत कई। आयल मेहमाननि के स्कूल ऑफ लीडरशिप सेकेंडरी कड़ियो गंवर के प्रिंसिपल आज़ाद समो, वाइस प्रिंसिपल अब्दुल्ला मंदरो समेत ॿियनि उस्तादनि सिंध की सकावत अजरक जा तोहफ़ा ऐं मुख़्तलिफ़ अज़ीम शख़्सियतनि के नालनि सां मञता एवॉर्ड पिणु ॾिना विया। प्रोग्राम की आख़िर में क़ौमी फ़नकार ज़ुल्फ़कार लुंड ऐं बहादुर अबड़ो पारां सिंध के क़ौमी ऐं जदीद मौसीक़ी ते गीत ॻाए प्रोग्राम के चार चंड लगाए छॾिया। प्रोग्राम की कंपेयरिंग जा फ़र्ज़ शाइर ऐं सोशल वर्कर असलम आज़ाद समूह ॾिना। ईअं ही तैलीमी सेमिनार ईंदड़ 1 साल ताईं पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। रिपोर्ट कांजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गंवर।